सुतो कीअं निडूं करीं रो विहाणीअ रोए सुबह साज़ संदो ई पियो हूंदो पट में। बेटा साईं चवे थो त तूं सुम्ही कीअं थो निंडूं करीं असुर जो उथी रोयो रो सुबह तुंहिंजे मोए पुॼाणा तुंहिंजो साज़ पट ते बेकार पियो हूंदो ऐं उनखे वॼाइण वारो ई न हूंदो। हिते इशारो इंसान जी काया ॾांहुं आहे जा अॼु न सुबह ढही पट पवणी आहे। मुड़ो भुणे मंगणा केॾां हुए काल लंघा छॾ लतीफ़ चए उझण जा फाल सपड़ दर सवाल कर त क़ीमत आणीअ। ए मंगणहार तूं मुंझल ऐं मलूल थियो छो थो घुमे काल तूं किथे हुए ए चारण तूं इहे बेज़ोकी जा करतूत छॾे ॾे सपड़ सखीअ जे दर तां मंग त मुलाइता इनाम लहे। जिनी सुख नाहे को चारण से चइजन रुंजन राह पुछन मथे कुल्हन केनरा। चारण उनखे चइजे जिन खे का वेसांद या आराम न आहे। चारण उहे चइजन जे कुलनि ते सारियूं करे रुंजन जी वाट ॻोल्हीनि। उथियो अबोजा सपड़ जो सॾु थियो जीअं ई किरत कट न सिखिया तीअं पाणा रीधो राव मंगू मूं मुला आऊं अव्हां जो आहियां। ए अबोज इंसानो अव्हां खे सपड़ सखी ॾांहुं ॾींदड़ धणी जो सॾु थियो आहे। जीअं तावी ॻाइण सारा करण हरगिज़ न सिखिया तंहिं सूरत में छा पाणी राज़ी थियो आहे। हू चवे थो त मूंखां घुरो छो त मां अव्हां जो आहियां। दातार ॾुख कया पाणा मथे मंगणे मूं दर छॾियो मंगणा मंगी कोह ॿिया तॾहिं तो पिया विचां विला ॾींहड़ा। दातार सपड़ सखी यानी धणी सगोरो उटलो मंगणहारनि खे ॾोरा पा ॾिना त मंगणहार मुंहिंजो दर छॾे छो तो ॿियनि दरनि तां पिने इन करे ई तोखे विच में ॾुखिया ॾींहं ॾिसणा पिया। ऐं तूं अलूट थियो सॼियूं रातियूं पियो निंडूं करीं तूं आधी राति जो उथी सपड़ जाम धणी सगोरे सां रिहाण नथो करीं ऐं रूंझी राति जे राजा राति पितियुनि मां माणिक कढी निर्वार कया मंगणहारनि सचनि सालकनि उहे मेड़े पंहिंजा मट पुर कया। मंग तंहिं खां मंगणा जो ॾियारे थो ॾे कूड़ा दर दुनिया जा जाजक मंगीन जे सुबह तोहीं खे मोटी ॾींदा मुंहं में। ए मंगणहार तूं उन खां दान घुर जो ॾियारे पियो ॾे यानी धणीअ खां ए चारण जिन दुनिया जे दरनि तां दुनियावी माण्हुनि खां थो पिने से झूठा थई उहे सुभाणे तोखे मुंहं ते मेणा ॾींदा।